अफ़सोसनाक ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾींदासूं। गढ़ी यासीन वेझो महर मारफाणी तकरार तां 3 भाइरनि समेत 5 ॼणा क़तल थी विया आहिनि। मारजी वेलनि में मंठार, हाशिम, लालू ऐं शहज़ादो मारफाणी शामिल आहे। 5 ॼणनि जे क़त्ल बाद धुरिन में छिगताण वधी वई, इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो आहे। ही इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। गढ़ी यासीन वेझो महर मारफाणी तकरार तां 3 भाइरनि समेत 5 ॼणा क़तल थी विया आहिनि। मारजी वेलनि में मंठार, हाशिम, लालू ऐं शहज़ादो मारफाणी शामिल आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर यासीन धारेजो सां। यासीन, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुलु निदा, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधायूं। गढ़ी यासीन भरिसां आगा फार्म थाणे जे हथ में महर मारफाणी पुराणो तकरार जेको आहे उहो ॿीहर भड़की उथियो आहे, जंहिंमें अॼु 5 इंसानी जेके जानियूं आहिनि उहे ज़ाया थी वियूं आहिनि। तव्हांखे ॿुधायूं गढ़ी यासीन भरिसां बांबड़ पुल आहे, जिते मारफाणी जेको पुराणो तकरार जेको आहे शुरू थी वियो, जंहिंमें फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिंमें हिकु जेको आहे महर बिरादरीअ जो ऐं 4 मारफाणी जेके आहिनि उहे क़तल थी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ऐं जेको लाश तहवील में वरिता आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त क़तल थी वियल जेको आहे महर धुर जो आहे सदाम पुटु नबीदाद महर। मारफाणी धुर जा 3 भाइर आहिनि, जिन में मंठार, हाशिम ऐं जेको आहे लालो ऐं शहज़ादो ऐं ॿिया शामिल आहिनि। जी ठीकु आहे यासीन, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।